सखर में सदर आसफ अली ज़रदार जी सदारत हेठि थियल इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त कचे में क़बाइली सरदारनि जो जरगो कोठायो वेंदो। जरगो मक़ामी आबादीअ सां ॻाल्हियूं कंदो ऐं इलाइक़े मां हथियारनि ऐं ॾोहनि जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा कंदो। सखर में सदर आसफ अली ज़रदार जी सदारत हेठि अमन अमान जी सूरत हाल बाबति इजलास थियो। गॾिजाणी में सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमुन, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसन नक़वी, IG सिंध गुलाम नबी मेमुन, DG रेंजर्स ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे सदर आसफ अली ज़रदारी चयो त अमन अमान जी ख़राबी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। शहर हुजे या बहिराड़ी, अमन हर हाल में मुकमल तौर ते बहाल थियणु घुर्जे। सदर आसफ अली ज़रदारी चयो त पुलिस ऐं ॿिया इदारा अमन अमान जी मुकमल बहाली लाइ कमु करे रहिया आहिनि। ख़ुशहाल पाकिस्तान लाइ हर मुमकिन क़दम खणंदासीं। सदर आसफ अली ज़रदारी चयो त घोटकी ऐं करमपुर पुल जे तामीर जो कमु जल्द मुकमल कयो वञे। सदर आसफ अली ज़रदारी चयो त सखर बैराज हिकु क़ीमती असासो आहे। उनजी बहाली मज़बूतीअ लाइ कोशिशूं तेज़ कयूं वञनि। सखर बैराज जी बहालीअ में का बि कोताही क़बूल न कई वेंदी। सखर बैराज ज़रायत लाइ अहम मनसूबो आहे। IG सिंध इजलास खे ॿुधायो त ॾोहारनि जी सरगर्मियुनि में घटिताई आई आहे। गुज़िरियल 2 ॾींहनि में शाहराहनि ते कंहिं बि ॾोह जी ख़बर रिपोर्ट न थी आहे। टारगेटेड ऑपरेशन ऐं स्मार्ट कैमराऊं लॻाइण सां ॾोहनि में घटिताई आई आहे। DG रेंजर्स ॿुधायो त सिंध पुलिस ऐं रेंजर्स गॾिजी 133 ऑपरेशन्स कया, जंहिं दौरान 7 ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त 308 मंशियात फरोशनि खे बि गिरफ़्तार कयो वियो। मुल्क जे सदर खे ॿुधायो त कचे में भरपूर क़िस्म जो ऑपरेशन अंटर आहे। पुलिस ऐं रेंजर्स अवाम खे तहफ़ुज़ फराहम करण लाइ हर मुमकिन कोशिश कई। धाड़ेल सप्लाई लाइन मुकमल तौर बंदि करण लाइ क़दम खयां वञनि। सदर आसफ अली ज़रदारी खे ब्रीफिंग ॾिनी हुई त घोटकी ऐं करमपुर जे विच में पुल जी तामीर बि मुकमल थियणु ज़रूरी आहे। मुकमल तौर अमन जे क़याम सां हालतूं बहितर थी सघनि थियूं। ऑपरेशन खां अॻु मुख़्तलिफ़ बिरादरियुनि विच में हलंदड़ तकरारनि जो ख़ात्मो बि ज़रूरी आहे। ॿिए तरफ़ इजलास में फ़ैसिलो कयो आहे त कचे में क़बाइली सरदारनि जो जरगो कोठायो वेंदो। जरगो मक़ामी आबादीअ सां ॻाल्हियूं कंदो ऐं इलाइक़े मां हथियारनि ऐं ॾोहनि जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा कंदो। इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो त सिहत ऐं तालीम जूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ज़रियनि मूजिबि इजलास में अॼु खां ई कचे में ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उहो फ़ैसिलो कयो त संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदार जेकॾहिं हुकूमत आॾो सरेंडर कनि त नरमी कई वेंदी। सिंध सरकार समूरा वसीला फराहम कंदी। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो आहे त कचे में पुलिस ऐं रेंजर्स ऑपरेशन कंदी। पुलिस खे मशीन गन ऐं DMR राइफल्स फौरी तौर ते फराहम कयूं वञनि। पुलिस जी पघारनि में फौरी तौर ते इज़ाफ़ो कयो वञे।